أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قال بل سولت لكم أنفسكم أمرا فصبر جميل عسى الله أن يأتيني بهم جميعا إنه هو العليم الحكيم رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي الحمد لله الصلاة والسلام على رسول الله وعلى آله وصحبه أجمعين أما بعد السلام عليكم ورحمة الله وبركاته आया नंबर 83 सूरह यूसुफ 12 नंबर सूरह है सूरह यूसुफ उन जी आयात नंबर 83 83 नंबर आयात आहे। हाणे यूसुफ अलैहिस्सलाम जा जेके भाइर हुया उहे वापसि पंहिंजे पीउ याकूब अलैहिस्सलाम ॾे आया। हाणे टे भाइर जेके हुया उहे इजिप्ट में हुया यूसुफ अलैहिस्सलाम ऐं उनजो जेको भाउ बिनयमीन उनखे यूसुफ अलैहिस्सलाम पाण वटि रखियो छाजे करे जो उनजे हुन बैग मां कप निकितो ऐं ॿियो उनजो जेको वॾो भाउ हुयो उन्हनि ॿियनि भाइरनि खे चयो तव्हां वञो पंहिंजे पीउ ॾे मां नथो हलां छो जो मां पंहिंजे पीउ सां कसम खणी आयो आहियां मूंखे भउ थो थिए मां अलाह खां बि डिॼां थो ऐं मां पंहिंजे पीउ खे फेस नथो करे सघां मां हिते ई हूंदुमि जेसि ताईं की बिनयमीन न मिलंदो या याकूब अलैहिस्सलाम परमिशन न ॾींदो। त हाणे उन जा भाइर जेके हुया उहे विया याकूब अलैहिस्सलाम खे इहा ख़बर ॿुधाइण त बिनयमीन जेको आहे उन चोरी कई ऐं चोरी करण खां पोइ उनखे जेको आहे इजिप्ट में विहारियो वियो। त हाणे याकूब अलैहिस्सलाम जो जेको रिएक्शन हुयो उहो रिएक्शन छा हुयो। याकूब अलैहिस्सलाम जेके ॻाल्हि कई सभ खां पहिरियां जॾहिं ॿुधूं त उन खां चयूं त काल इहो बल्कि इहो जेको तव्हां चओ था इहो तव्हांजी पंहिंजी नफ़्स जी ॻाल्हि आहे तव्हांजो जेका वॾाई आहे तव्हांजो जेको प्राउड आहे या तव्हांजो जेको पंहिंजी अंदर जी फीलिंग आहे तव्हां उहा था बयानु कयो इन में को बि सच कोन्हे बल सवलत लकुम अनफुसकुम अमरा इहो तव्हांजी ॻाल्हि आहे तव्हां ॻाल्हि इहा ठाहे आया हो इन में का बि सदाकत कोन्हे इहा कूड़ी ॻाल्हि आहे। हाणे इहे उहे ई अल्फाज़ आहिनि जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम नंढा हुया उन जा भाइर उनखे खूह में उछलाए आया ऐं ॿाहिरि अची वापसि अची याकूब अलैहिस्सलाम खे चयूं त उनखे बग़ड़ खाई वियो ऐं उनखे शर्ट ॾिनऊं अची जंहिंखे रत लॻल हुई त उन वक़्तु बि याकूब अलैहिस्सलाम साॻा ई अल्फाज़ चया त तव्हां इहो पंहिंजे तरफ़ां ठाहे आया हो ऐं हाणे वरी बि उन्हनि खे उनजे भाइरनि खे साॻा ई अल्फाज़ याकूब अलैहिस्सलाम चई रहिया हुआ त तव्हां इहा जेका शइ चओ था इहा पंहिंजे तरफ़ां ठाहे आया हो इन में का बि सदाकत कोन्हे। त हाणे उन वक़्तु जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम खे उछलाया आया उन्हनि वटि का शाहिदी को अहिड़ो विटनेस को अहिड़ो न हुयो पर हाणे जॾहिं आया त याकूब अलैहिस्सलाम खे यकीन ॾियारण लाइ पंहिंजे पीउ खे यकीन ॾियारण लाइ उन्हनि चयो त भले तव्हां काफ़िले वारनि खां पुछो या तव्हां जेको शहर वारा आहिनि मिस्र वारा तव्हां उन्हनि खां पुछो त असां कूड़ नथा ॻाल्हायूं वाक़ई में तव्हांजो जेको पुटु आहे उहो केरु आहे बिनयमीन उन चोरी कई आहे। त याकूब अलैहिस्सलाम जे चवण जो मक़सदु इहो त तव्हां पंहिंजे भाइर लाइ इहा शइ कीअं था चई सघो इहो तव्हां नथा सोचो त उहो तव्हांजो भाउ आहे ऐं तव्हां पंहिंजे भाउ लाइ एतिरो कूड़ कीअं था ॻाल्हाए सघो। ठीकु आहे अगरि इन केस इहा शइ थी बि आहे त तव्हां मूंखे ॿिए नमूने छो नथा ॿुधायो तव्हां अहिड़े नमूने ॿुधायो त इहा शइ हीअं थी हुई पर असां पंहिंजे भाउ खे सुञाणियूं था असां पंहिंजे भाउ जी साइड आहियूं असां पंहिंजे भाउ खे सुञाणियूं था उहो ईअं नथो करे सघे पोइ हाणे इहो कप हुनजे सामान में कीअं आयो असांखे ख़बर न आहे। डायरेक्ट उन्हनि छा चयो याकूब अलैहिस्सलाम खे त तुंहिंजे पुटु जेको आहे उन चोरी कई। त जॾहिं बि इन एज में पीउ मां जॾहिं हूंदा आहिनि त उन्हनि खे जॾहिं उहे ॾिसंदा आहिनि त उन जा ॿार पाण में विढ़नि था ऐं उहे कुझु करे न सघंदा आहिनि त इन खां वधीक जेको ॾुखु आहे पीउ माउ खे उन खां वधीक उन्हनि खे ॾुखु छो जो हाणे उन खां वधीक ॾुखु उन्हनि खे को बि न हूंदो आहे जॾहिं उहे पंहिंजी अखियुनि जे अॻियां ॾिसनि त उन जा ॿार जेके आहिनि उहे पाण में विढ़नि ऐं उहे कुझु करे बि न सघनि। त हाणे याकूब अलैहिस्सलाम जा जेके पुट हुया टे पुट जेके हुया उहे इजिप्ट में हुया बाक़ी जेके हुया उन ॾे आया। हाणे उन्हनि ॾिठो त इन्हनि पुटनि जे विच में जेका आहे उहा हाणे हुया त सभु याकूब अलैहिस्सलाम जा पुट पर ॾिठो त पुटनि जे विच में जेको आहे उहा हिकिड़ो झेड़ो आहे या उन्हनि में हसद आहे या उन्हनि में साड़ आहे त उहे उन्हनि जी जेका अंदरि जी जेका फीलिंग आहे दुश्मनी आहे पुटनि जे विच में जॾहिं इहा याकूब अलैहिस्सलाम ॾिसंदा हूंदा त ज़ाहिरी ॻाल्हि आहे इहा एॾी आसान शइ न आहे पर याकूब अलैहिस्सलाम चुप करे वेठा बि न ईअं न चयूं त ठीकु आहे इहा शइ ईअं हूंदी ईअं न उन्हनि पहिरियां चयो उन्हनि खे चयूं जेको उन्हनि करे सघियो उन्हनि पंहिंजे अल्फाज़ सां पंहिंजे पुटनि खे चयो
त इहा जेका शइ आहे तव्हां पंहिंजे हथ सां ठाहे आया आहियो, इहा कूड़ी शइ आहे, तव्हां इन जी कूड़ था ॻाल्हायो। ऐं थी सघे थो त उन जा पुट इहो ॿुधी करे इहो रियलाइज़ कनि ऐं उहे वापसि अचनि पंहिंजे सिधे रस्ते ते अचनि। त उनखां पोइ चयूं फ़सब्रुन जमील, त ख़ूबसूरत सब्र, इहो फ़सब्रुन जमील सेकेंड टाइम आहे। ऐं इन खां अॻु में बि यूसुफ याक़ूब अलैहिस्सलाम इहो चयो त मां सब्रुन जमील ख़ूबसूरत सब्र कंदुसि। त यूसुफ अलैहिस्सलाम जेको आहे उहो उनखां अलॻि थी विया, हाणे उनजा 3 पुट अलॻि थी विया। हाणे बि चवनि था त फ़सब्रुन जमील, मां जेको आहे ख़ूबसूरत जेको सब्र आहे मां उहो ई कंदुसि, ऐं इन खां अलावा मां ॿियो कुझु बि न कंदुसि। त हाणे सब्र जो मक़सदु छा आहे? सब्र जेको आहे इहो हिकिड़ो ईमान जो हिकिड़ो पार्ट आहे। जीअं तव्हां ईमान आणींदा अल्लाह हिकु आहे, अल्लाह जा फ़रिश्ता जेके आहिनि उहे अल्लाह सुब्हानो ताला ठाहिया आहिनि, इंसाननि खे अल्लाह ताला ठाहियो आहे। त सब्र जेको आहे उहो बि हिकिड़ो ईमान जो पार्ट आहे। सब्र जे लाइ क़ुर में इलाही ज़िक्र थियल आहे, हदीसनि में बि इलाही ज़िक्र थियल आहे। त सब्र जेको उहो ईमान जो हिकिड़ो पार्ट आहे। त सब्र करणु एॾी आसान शइ न आहे। जॾहिं तव्हां सब्र था कयो कंहिं शइ ते, त इन जो मक़सदु तव्हांखे को न को नुक़सानु थियो आहे। तव्हांजी का शइ हली वई, तव्हां सब्र था कयो। तव्हांखे को लव्ड वन, को प्यारो तव्हांजो हिन दुनिया मां हलियो वियो, तव्हां सब्र था कयो, तव्हांखे नुक़सानु थियो तॾहिं तव्हां सब्र कयो। त ईअं ई इलाही क़दुरु ईअं थींदो आहे त जॾहिं तव्हांखे को न को लॉस पहुचंदो आहे, त तव्हां जेको आहे उन ते सब्र कंदा ऐं उन ते तव्हां जेको आहे सब्र कंदा, कुझु करे न सघंदा। मतिलबु तव्हांखे को न को नुक़सानु पहुतो, पोइ ई तव्हां सब्र कंदा। जीअं पर अल्लाह सुब्हानो व तआला जी अॻियां इहा शइ लॉस में न आहे। अगरि कोई सब्र थो करे, अगरि तव्हां सब्र था कयो, त अल्लाह जे अॻियां तव्हांजो ईमान जेको आहे उन में उहा शइ वधे थी अल्लाह जे अॻियां। जीअं सूरह असर में अल्लाह सुब्हानो ताला फरमाइनि था त वल असर इन्नल इंसान लफ़ी ख़ुसर, सॼा इंसान जेके आहिनि उहे खसारे में, कंहिंखां सवाइ आख़िर में अल्लाह सुब्हानो ताला चए थो त जेके सब्र करण वारा आहिनि, त ॿियूं बि शयूं आहिनि। उनखां पोइ आख़िर में अल्लाह ताला चए थो जेके सब्र करण वारा आहिनि उनखां सवाइ ॿिया जेके बि इंसान आहिनि उहे छा में आहिनि? खसारे में आहिनि। त अल्लाह जी नज़र में जेको सब्र आहे उहो तव्हां जॾहिं कयो था कंहिं बि शइ ते, त अल्लाह जी नज़र में उहो सब्र, तव्हां सब्र था कयो, तव्हांखे को नुक़सानु थियो, अल्लाह जी नज़र में तव्हांजे लाइ उहो फ़ाइदेमंद आहे। त इहा शइ कीअं आहे फ़ाइदेमंद? जीअं अल्लाह सुब्हानो ताला फरमाए थो ॿी जॻह ते, मां असाब में मुसीबत इल्ला बिइज़्निल्लाह, तव्हांखे का बि मुसीबत न पहुचंदी आहे कंहिंजे मथां का बि मुसीबत न पहुचंदी आहे सवाइ जॾहिं अल्लाह उनखे इजाज़त ॾे या अल्लाह जी मर्ज़ी खां सवाइ। वमन युमिन बिल्लाहि यहदी क़ल्ब, जंहिंखे अल्लाह ते ईमान हूंदो आहे ऐं जंहिंखे अल्लाह सुब्हानो व तआला ते, अल्लाह अज़्ज़ व जल ते ईमान हूंदो आहे, अल्लाह सुब्हानो व तआला उन जे क़ल्ब खे, उन जे दिलि खे हिदायत ॾींदो आहे, उन जे दिलि खे रस्तो ॾेखारींदो आहे, उन जे दिलि खे सिधी राह ते आणींदो आहे। त हाणे ईमान जो मक़सदु छा हुयो? ईमान जो हिकिड़ो मक़सदु छा आहे? सब्र। जॾहिं तव्हां कंहिं शइ ते सब्र था कयो, तव्हांखे दुनिया में कहिड़े बि क़िस्म जो नुक़सानु पुॻो, तव्हां उन ते सब्र कयो, त अल्लाह सुब्हानो व तआला तव्हांजी दिलि खे हिदायत थो ॾे। हाणे सभ खां पहिरियां तव्हां जीअं रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जेको हाईएस्ट सब्र आहे, जेको सब्र जी जेका पीक हूंदी आहे, जॾहिं तव्हांखे का ख़बर मिले थी, का बि न्यूज़, बैड न्यूज़ तव्हांखे मिले थी, त तव्हांजो पहिरियों रिएक्शन छा आहे? छो जो 2-3 ॾींहंनि खां पोइ, महीने खां पोइ, साल खां पोइ त हर कोई चवंदो आहे त इहो तमामु ॾुखियो टाइम हुयो ऐं इहो टाइम गुज़री वियो, इहो हर कोई चवंदो आहे, हर को सही थी वेंदो आहे। पर जॾहिं तव्हांखे का ॾुखी सिचुएशन आहे, तव्हां जेको आहे को बि ॾुखु आहे, तव्हांखे का बि प्रॉब्लम थियो आहे हिन दुनिया में, ज़िंदगी में, तव्हांजी ज़िंदगी में को बि प्रॉब्लम आहे, तव्हांजो पहिरियों रिएक्शन छा आहे? त तव्हांजो पहिरियों रिएक्शन इहो आहे त मूंसां ईअं छो थो थिए, या हिकिड़ी परेशानी कंहिंजी दूरि थींदी आहे, वरी ॿी परेशानी ईंदी आहे, हिकिड़ी परेशानी अञा दूरि ई न थींदी आहे, वरी ॿी परेशानी थींदी आहे। ईअं बि इलाही दफ़ा ज़िंदगी में थींदो आहे इलाही माण्हुनि जी में, त हिकिड़ी परेशानी हूंदी आहे, वरी अल्लाह सुब्हानो ताला उन्हनि खे ॿी परेशानी ॾींदो आहे, उहा परेशानी दूरि ई न थींदी आहे, त वरी अल्लाह सुब्हानो ताला उन्हनि खे ॿी परेशानी ॾींदो आहे। त अल्लाह अज़्ज़ व जल फरमाइनि था त इहो इन जे करे त जीअं मां उन्हनि जे दिलि खे मज़बूत कयां, त इहे जेके दुनियावी परेशानियूं आहिनि उहे इन्हनि खे फील ई न कनि।
या तव्हां उन्हनि खे फील ई न कयो, एतिरी परेशानी थी तव्हां चवंदो इहा परेशानी को मुंहिंजे लाइ को मसइलो न आहे। या वरी तव्हांखे अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हांजो दिलि तव्हांजी ज़िंदगी में तव्हांजो दिलि टर्न करणु चाहींदो आहे त तव्हां रियलाइज़ कयो ॿियनि जूं परेशानियूं। कॾहिं ईअं थींदो आहे त असां जेको आहे ॿिए जी परेशानी रियलाइज़ न कंदा आहियूं जेसि ताईं की असांखे उहा परेशानी पाण ते न अचे। त अल्लाह सुब्हानहू व तआला चाहींदो आहे त तव्हां जेको आहे माण्हुनि जूं परेशानियूं रियलाइज़ कयो। कॾहिं कॾहिं ईअं बि थींदो आहे त अल्लाह सुब्हानहू व तआला माण्हुनि खे अहिड़े लिहाज़ खां का न का सिचुएशन को न का अहिड़ी परेशानी हूंदी आहे त जीअं तव्हांखे ॿियनि जी रियलाइज़ेशन ते पहिरियां तव्हांखे कोई अची का ॻाल्हि ॿुधाए पियो पंहिंजी परेशानी जी, तव्हां उन ते को बि रिएक्शन न कयो, तव्हां उन्हनि ते को बि रिएक्शन तव्हांखे को बि फ़र्क़ु न पियो। पर अगरि तव्हां उन सिचुएशन में पहिरियां थी गुज़रिया आहियो त तव्हांखे ॿिए जी परेशानी जी क़दुरु थींदो, ॿिए जी परेशानी जी रियलाइज़ेशन थींदी, उनखे तव्हां फील करे सघंदो त इहो हाणे कहिड़े पेन मां कहिड़े सूर मां गुज़री रहियो आहे। ऐं तव्हां उनखे अहिड़ो मशवरो ॾींदव, सुठो मशवरो, त जीअं तव्हां उन परेशानी मां निकिता तव्हां उनखे चवंदव त को मसइलो न आहे, अल्लाह सुब्हानहू व तआला तोखे इन परेशानी मां जल्दी ई कढंदो, को इन में को प्रॉब्लम न आहे, इहे शयूं थींदी रहंदियूं। त कॾहिं कॾहिं अल्लाह चाहींदो आहे त तव्हां माण्हुनि जे लाइ फ़ाइदेमंद साबित थियो। इन करे अल्लाह सुब्हानहू व तआला तव्हांखे परेशानियूं ॾींदो आहे त जीअं तव्हांजो दिलि मज़बूत थिए। ऐं इहा शइ अचे थी छा में? सब्र में। इहा शइ सब्र में थी अचे त तव्हां कीअं इन्हनि शयुनि ते सब्र कयो। त याक़ूब अलैहिस्सलाम चए थो त इहे जेके शयूं आहिनि, इहे दुनियावी जेके बि शयूं आहिनि, हाणे कंहिंजा पुट अगरि न अचनि या उहे गुम थी वञनि या उहो ख़बर बि न आहे याक़ूब अलैहिस्सलाम खे त उहे कहिड़ी हालति में आहिनि, कहिड़ी सिचुएशन में आहिनि, उन्हनि खे मानी मिली हूंदी न मिली हूंदी, उन्हनि खे कहिड़ी सिचुएशन में आहिनि। त याक़ूब अलैहिस्सलाम चवनि था फ़सब्रुन जमील, मां इन्हनि शयुनि ते छा कंदुसि, मां इन्हनि शयुनि ते सब्र, सिर्फ़ु ईअं नथा चवनि त मां सब्रुन जमील कंदुमि, अॻु में जेका ॻाल्हि कईंदो त तव्हां जेको इहो चओ था इहो तव्हां पंहिंजे तरफ़ां ठाहिया आहियो। ईअं न आहे त सिर्फ़ु चवनि था मां सब्रुन जमील कंदुसि। उन खां पोइ चवनि था असल्लाहु ऐं यातियनी बिहिम जमीआ। उन खां पोइ उमेद था ज़ाहिर कनि त मां उमेद आहे त अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हनि सभिनि खे मूं वटि आणींदो। इहा उमेद आहे त अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हनि सभिनि खे, कंहिंखे यूसुफ अलैहिस्सलाम खे ऐं बिन यमीन खे, ऐं उनजो जेको वॾो भाउ हुयो उनजो नालो रुबई चवंदा आहिनि मुफ़स्सिरून, पर हदीस में असांखे नथो मिले, त उहो जेको इन्हनि सभिनि खे अल्लाह सुब्हानहू व तआला मूं वटि आणींदो। हाणे जॾहिं बि असां चवंदा आहियूं अल्लाह ताला असांखे सब्र ॾींदो, सभ खां पहिरियां असां पंहिंजी परेशानी बयानु कंदा आहियूं, उन खां पोइ चवंदा आहियूं त या अल्लाह असांखे सब्र ॾे। पर याक़ूब अलैहिस्सलाम जेके आहिनि उहे चवनि था फ़सब्रुन जमील, मां जेको आहे ख़ूबसूरत सब्र कंदुसि, मां जेको सब्र कंदुसि ऐं उहो बि ख़ूबसूरत सब्र हूंदो। ऐं मूंखे अल्लाह में उमेद आहे त थी सघे थो अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हनि सभिनि खे मूं वटि आणे। त इन जो मक़सदु इहो आहे त ईअं न आहे त शयूं जेके आहिनि उहे मुंहिंजी मर्ज़ी सां हलंदियूं त पोइ मां सब्र कंदुसि, या जेके शयूं आहिनि उहे मुंहिंजी मर्ज़ी सां थींदियूं त पोइ मां निमाज़ पढ़ंदुसि, पोइ मां नेकी जो कमु कंदुसि, पोइ मां सभु कुझु सही कंदुसि। पर मुंहिंजी मर्ज़ी सां अगरि का बि शइ न थी त पोइ मां जेको आहे न निमाज़ बि न पढ़ंदुसि बि दिलि सां न पढ़ंदुसि, या अल्लाह जो शुक्र बि न कंदुसि, या ॿी का जेके नेकी जा अमल मां करे रहियो हुयुसि पहिरियां जॾहिं मां ख़ुशि हुयुसि उहे मां हाणे छॾे ॾिना। त याक़ूब अलैहिस्सलाम चवनि था त अल्लाह सुब्हानहू व तआला जी रहमत मां मां नाउमीद न आहियां, इहे शयूं जेके आहिनि उहे थींदी रहंदियूं आहिनि, मां इन्हनि शयुनि ते सब्र कंदुसि। ऐं थी सघे थो त अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हनि खे सभिनि खे मूं वटि आणे, इहो बि थी सघे थो त अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हनि खे मूं वटि न आणे, पर मां जेको आहे सब्र कंदुसि ऐं मां सब्र बि कंदुसि। उहो सब्र कहिड़ो कंदुसि? सब्रुन जमील, सब्र जमील और सब्र कंदुसि, ख़ूबसूरत सब्र कंदुसि। त इहे जेके अल्फाज़ आहिनि अल्लाह सुब्हानहू व तआला याक़ूब अलैहिस्सलाम जा असांखे क़ुरान में ॿुधाया आहिनि। ऐं हाणे अल्लाह सुब्हानहू व तआला रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे इहे ई चवनि था त तूं जेको आहे सब्र कर ऐं सब्रुन जमील कर, त सब्र कर ऐं सब्रुन जमील आहे तो वटि। रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह सुब्हानहू व तआला इहे ई अल्फाज़ था चवनि जेके याक़ूब अलैहिस्सलाम पंहिंजे वात सां चया। हाणे को बि जेको नबी आहे, को बि माण्हू आहे, को दिलि में ॻाल्हाए थो त अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे ॿुधाईंदो आहे त इन दिलि में छा सोचो। यूसुफ अलैहिस्सलाम दिलि में सोचियो पंहिंजे भाइरनि लाइ, त उहा शइ अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे ॿुधाई। त हाणे को बि याक़ूब अलैहिस्सलाम इहो पंहिंजे पुटनि सां मुख़ातिबु आहे, हाणे इहा शइ पंहिंजे वात सां चए थो त इहा असांखे बि इन मां छा थो लेसन मिले त असां बि पंहिंजे वात सां अल्लाह सुब्हानहू व तआला सां एतिरे आवाज़ में ॻाल्हायूं जीअं आवाज़ु असांजे कननि ताईं पहुचे। इहो को ईज़ी न आहे। इन सां छा थींदो आहे? इन सां इहो थींदो आहे त असांखे अल्लाह सुब्हानहू व तआला जी हाज़िर हुजण जी यकीन थींदो आहे, ऐं असांखे
इन शइ जे असांजे दिलि ऐं ज़हन खे सुकून मिलंदो आहे त अल्लाह सुब्हानहू व तआला असांजी दुआ ॿुधे थो ऐं असां जेको चऊं था अल्लाह सुब्हानहू व तआला ॿुधे थो। त याक़ूब अलैहिस्सलाम फरमाइनि था फ़सब्रुन जमील असल्लाहु ऐं यातियनी बिहिम जमीआ, इहा शइ दिलि में नथा चवनि, इहा शइ आउट लाउड तेज़ आवाज़ में था चवनि। इन्नहु हुवल अलीमुल हकीम, ऐं जेको बेशक अल्लाह सुब्हानहू व तआला जेको आहे उन शइ उहो ई उनखे ई इल्मु आहे, मूंखे इल्मु नाहे। इन शइ जो सॼो जेको इल्मु आहे उहो अल्लाह सुब्हानहू व तआला खे आहे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त तव्हांखे के सिचुएशन्स थींदियूं आहिनि ज़िंदगी में, के परेशानियूं ईंदियूं आहिनि, हिकु परेशानी वई, ॿी परेशानी, ॿी परेशानी वई, टीं परेशानी, तव्हांजी ज़िंदगी में परेशानियूं आहिनि। पोइ जॾहिं 2-3 सालनि खां पोइ, 4 सालनि खां पोइ, 5 सालनि खां पोइ तव्हांजे जंहिं पोज़ीशन ते हूंदा हो, तव्हां माज़ी जो सोचींदा हो, पास्ट जो सोचींदा हो, तव्हां चवंदा इहे जेके मूंखे परेशानियूं हुयूं, इहो अल्लाह सुब्हानहू व तआला मूंखे इहो स्टेटस ॾियणु चाहे पियो, इन जे करे इहे परेशानी मूंखे आयूं, इन जे करे इहे परेशानी मूंखे हुयूं। मूंखे ख़बर न हुई उन वक़्तु त इहे परेशानी मुंहिंजे लाइ छो हुयूं। मां हरूभरू जेको उन वक़्तु नाउमीद पियो थियां, इहे इन जे करे हुयूं छो जो मूंखे अल्लाह सुब्हानहू व तआला हिन पोज़ीशन ते आणणु चाहे पियो। अगरि मां इहा ट्रेनिंग न वठां परेशानियुनि जी, अहिड़े क़िस्म जी जॉब ॾुखी न कयां, या इहा जॉब न वञे या इहा शइ न थी आहे, त मां हिन लेवल ते न पहुचां। इहो अल्लाह सुब्हानहू व तआला जो प्री प्लान शयूं हुयूं, जेका शइ मूंखे ख़बर न हुई ऐं मां इन शइ ते सबुरु न पियो कयां। त अल्लाह ते हिते याक़ूब अलैहिस्सलाम अॻु में ई चवनि था फ़सब्रुन जमील, इहा सबुरु जेको आहे मां अॻु में ई याक़ूब अलैहिस्सलाम चवनि था मां अल्लाह जे हर जेको बि फ़ैसिलो आहे उन ते राज़ी आहियां ऐं उन ते मूंखे सबुरु थो कयां। ऐं इहो बि थी सघे थो त अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हनि सभिनि खे मूं वटि आणे, ऐं बेशक अल्लाह सुब्हानहू व तआला ई ॼाणींदड़ आहे। ईअं नाहे त मूंखे परेशानियूं आहिनि त मां जेको आहे जेके सिचुएशन्स आहिनि, जेके मुश्किलातूं आहिनि, इहे ज़िंदगी में ईंदियूं ऐं वेंदियूं, पर जेको सबुरु आहे उहो अगरि कंहिंजो हलियो वियो त पोइ प्रॉब्लम थी वेंदो। त अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे सबुरु करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं जेके बि का बि अहिड़ी परेशानी, अल्लाह सुब्हानहू व तआला फ़रमाइनि था तव्हांखे तव्हांजी वित खां, तव्हांजी ताक़त खां वधीक का बि परेशानी न ईंदी। त इहो असांखे यकीन हुजणु घुरिजे त जेके बि परेशानियूं आहिनि इहे टेम्परेरी आहिनि। अल्लाह सुब्हानहू व तआला जंहिंजूं बि परेशानियूं आहिनि उहे सभु दूरि फ़रमाए, ऐं जंहिंजूं वधीक परेशानियूं आहिनि अल्लाह सुब्हानहू व तआला उन्हनि जी परेशानियूं दूरि फ़रमाए, उन्हनि खे एतिरी स्ट्रेंथ ॾिए, उन्हनि खे एतिरी ताक़त ॾिए त उहे शइ उन्हनि खे फेस करे सघनि। इन्नहु हुवल अलीमुल हकीम, ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला जेको आहे उन वटि ई हिकमत आहे, उन वटि ई विस्डम आहे, उनखे ई ख़बर आहे त मूंखे इहे जेके परेशानियूं आहिनि, इहा जेके शइ आहे, इहा सभु जेका अल्लाह सुब्हानहू व तआला खे इन शइ जी नॉलेज आहे, इन शइ जो इल्मु आहे। इन परेशानी में मां कीअं निकिरंदुमि, इन जी हिकमत जेका आहे अल्लाह खे ई ख़बर आहे त इहा परेशानी छो आहे, ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला ई मूंखे इन्हनि शयुनि मां कढंदो। त अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ऐं असांखे हर क़िस्म जी मुश्किलातुनि मां जेको आहे कढे, ऐं इन्हनि ते अगरि कंहिंखे का बि मुश्किलात अचे त अल्लाह ताला उनखे फेस करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे सब्रुन जमील अता फ़रमाए सभिनि खे, त असां उन्हनि शयुनि जॾहिं बि का परेशानी अचे त असां अल्लाह सुब्हानहू व तआला जे इहो असां पंहिंजो ईमान ख़राबु न कयूं। असां पंहिंजी निमाज़ जेका पढ़ंदा आहियूं, ख़ुशी में जेको माण्हू निमाज़ पढ़े थो, जॾहिं ख़ुशि आहे, त जॾहिं का तकलीफ़ थी अचे त उनखां असां वधीक इबादत कयूं। अल्लाह सुब्हानहू व तआला कंहिंखे बि तकलीफ़ न ॾिए, पर जॾहिं का तकलीफ़ थी अचे त असां नाउमीद न थियूं। असां इहो ई चऊं त अल्लाह सुब्हानहू व तआला पाण ई इहे तकलीफ़ूं दूरि कंदो। अल्लाह खे ख़बर आहे इहे तकलीफ़ूं कीअं दूरि थींदियूं, मूंखे का बि ख़बर न आहे। ऐं असां अल्लाह सुब्हानहू व तआला खां घुरूं त अल्लाह सुब्हानहू व तआला असांखे इन्हनि शयुनि खे सम्झण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए, ऐं इहे जेके बि तकलीफ़ूं आहिनि उहे सभु दूरि फ़रमाए। व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू।